गरड़ो गाभार ॻाल्हि था कनि त हिकिड़ो को छोरो छिनो ग़रीब नींगर हूंदो जो पंहिंजी पोड़ी नानीअ वटि रहंदो हो ऐं शहर जा गाभा वछूं चारे पियो पंहिंजो ऐं पंहिंजी नानीअ जो ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़ारो कंदो हो। हुन जा कपिड़ा हमेशह लीड़ूं लीड़ूं ऐं मेरा गप जहिड़ा हूंदा, वारनि में मिटीअ जा मण लता पिया हुअसि ऐं बुत ते धूड़ ऐं छेणनि जा छड़ा चढ़ी विया हुअसि। तंहिं करे हर को हुनखे गरड़ो गाभार करे पियो चेड़ाईंदो हो। हिकिड़े ॾींहुं जीअं हू शहर जा गाभा पहिरायो झंग ॾांहुं कायो पियो वञे त वाट ते हुनखे हिकिड़ी झूर पोड़ी माई गॾी, जंहिंखे हुन अॻे उन जूह में कॾहिं कोन ॾिठो हो। पोड़ीअ चयसि त अड़े अबा, मूंखे अखियुनि खां दीद पवे कान थी, ॾस मिलियो अथमि त हिते को गरड़ो गाभार आहे, सो जे मूं अंधीअ खे का लठड़ी वठड़ी ऐं टेकड़ीअ लाइ हथ में ॾींदो त मुंहिंजूं अखियूं थी पवंदियूं। तूं को उहो गरड़ो गाभार किथे ॾिठो? गरड़े गाभार जो पोड़ी जी हीअ ॻाल्हि ॿुधी सो माठड़ी करे गाभनि खे हकलण वारी पंहिंजी लठ खणी हुनखे हथ में ॾिनई त ख़ुदा जी अहिड़ी कुदरत जो उते पोड़ीअ खे धपो पवणु लॻो ऐं हूअ अहिड़ी त ख़ुशि थी जो गरड़े गाभार खे हथ खां झले चयईं त मूंखे मुंहिंजी नानीअ ॿुधायो हो जा मूंखां बि पोड़ी हुई त गरड़ो गाभार हिन मुल्क जी शहज़ादीअ सां शादी कंदो ऐं वॾो राज भाग माणींदो। सोड़े अबा, उहो गरड़ो गाभार तॾहिं तूं आहीं। चई उहा पोड़ी माई पोइ लठड़ी टेकींदी पंहिंजो मुंहुं वठी हली वई। गरड़ो गाभारो घणी देरि ताईं बीही हुन ॾांहुं परे परे ताईं निहारींदे आख़िर पुठी वराए डोड़ी वञी पंहिंजे गाभनि खे रसियो ऐं पोड़ीअ खां जेके ॿुधो हो ऐं तंहिंखे सॼो ॾींहुं पोइ हर हमेशह उथंदे वेहंदे दिलि में वरजाईंदो रहियो। गरड़े गाभार जे गाभा बि ॾिसो त हाणे किथे बि हिकु हंधि चरनि जीअं पोइ तीअं संदि न अॻिते मुंहुं आख़िर हलंदे हलंदे गरड़े गाभार जा गाभा अचे हिकिड़े साफ़ सुठे ऐं शीशे जहिड़े अछे शफ़ा पाणीअ जे तलाउ ते बीठा। पोइ हिननि छा कयो, जेसीं गाभा पाणी पी अॻिते वधनि तेसीं वाह मां सिंजी फूल थी वरी अचे गाभनि जे अॻियां बीही रहियो। गाभा वरी ईअं अॻिते हलिया ऐं हलंदे हलंदे हिकिड़े चांदीअ जे तलाउ ते आणे कढियऊं। पोइ हुन तलाउ में घिड़ी तड़ कयो, उते संदसि मुंहुं हेकारे बहकण लॻो। वरी अॻिते हली गाभनि हुनखे हिकिड़े सोने तलाउ ते आणे बीहारियो। पोइ उन में बि घिड़ी तड़ कयो त संदनि सभु वार सोना थी पिया। पोइ छा कयईं जो साॻिया पंहिंजा उहे लीड़ूं थियल ऐं गप जहिड़ा मेरा कपिड़ा ढके गाभनि खे हकले घर जे ॿाहिरां मिटीअ जे पाथोले खोड़े अची वेही रहियो। होॾां गुरड़े जी नानी जा हिन लाइ सॼो ॾींहुं दर में अखियूं विझो वेठी हुई। तंहिंजो ॾिठो त अञा न आयो आहे सा हुननि जी ॻोल्हा में नेठि ॿाहिरि निकिरी ॾिसे त गरड़ो गाभार दर ते मिटीअ में लेथो वेठो आहे। सो खेसि ॾाढा दड़का ॾिनई ऐं चए, तूं हिते वेठो आहीं ऐं गाभा बि मालिकनि खे पहुता अलाइजे न पहुता, उते मिटीअ में छा विञायो अथई जो अंधनि वांगुरु वेठो हुनखे अजायो फुल्हारी। गुरड़े खिली चयोसि, नानी छा करियां, मुंहिंजी अखियुनि सां अलाए कहिड़ो नरगट थी वियो आहे जो पूरो घर सूंहों बि नथो थियां। हीअ ॿुधी वीचारी पोड़ीअ खां रड़ निकिरी वई ऐं रोंदे रोंदे खेसि हथ खां झले घर वठी आई। जॾहिं सुबुह थियो त नानी माण्हुनि जे घरनि मां गाभा चोड़ाए चारण लाइ ऐं खेसि ॾिना ऐं गाभनि खे हकले हुनजे पुठियां पुठियां हलियो वियो। हू ईअं हर रोज़ु चुपचाप गाभा पियो चारींदो हो। हिकिड़े ॾींहुं जीअं हू गाभा वठियो शहर जे कंहिं घिटीअ मां पियो लंघियो त हुनखे शाही मोहलात जी दरीअ खां हिकिड़ी चंड जहिड़ी हसीन शहज़ादी वेठल ॾिसण में आई ऐं ॾिसण सां ई शहज़ादीअ ते छिकनि थी पियो ऐं दिलि में ख़्यालु कयईं त कीअं बि करे हिन शहज़ादीअ सां शादी कंदुसि। जॾहिं ॿियो ॾींहुं थियो तॾहिं गुरड़े नानीअ खे चयो त नानी मूंखे काल्ह ॾस मिलियो आहे त जे शहज़ादीअ जे वारनि जी फणी अखियुनि ते घुमाईंदे त तुंहिंजूं अखियूं अॻे खां अॻिरियूं थी पवंदियूं। तंहिं करे तूं वञी शहज़ादीअ खां मूंखे फणी आणे ॾे। नानीअ चयोसि, अबा तूं गुरड़ो ग़रीब तो लाइ शहज़ादी पंहिंजी फणी कीअं ॾींदी। पर लाचार हुनजे मिंथुनि ते वीचारी पोड़ी उते ई शहज़ादीअ ॾांहुं रवानी थी ऐं ॾाढियूं वञी हुनखे आज़ियूं न्याज़ियूं कयईं। हुनजे एतिरी मीण मिंथनि शहज़ादीअ लाचार थी हुन पोड़ीअ ते रहम आणी हिकु बेकार फणी ॾियण जो हुकुम कयो। जबानी आणे खेसि ॾिनी। हुन उहा फणी खणी पंहिंजे ॾोहिटे गुरोड़े खे ॾिनी। गुरड़ो पोइ सॼो ॾींहुं झंग में उहा फणी ॾींदो रहियो ऐं शाम जो हुन फणीअ में पंहिंजा 2 सोना वार विझी ऐं हिकिड़े सुठे रूमाल में वेड़े अचे नानीअ खे ॾिनई त हाणे हीअ फणी वञी शहज़ादीअ खे मोटाए ॾे। नानीअ चयोसि, अबा शहज़ादी असांखां हीअ फणी मोटाए कीअं वठंदी। गुरड़े चयोसि, नानी तोखे खेसि वञी चओ त असांखे ॾस मिलियो आहे त शहज़ादी फणी वापसि न वठंदी त अखियूं छुटण बदिरां बिना अंधियूं थी पवंदियूं। ख़्यालु कजे मतां उहा कंहिं ॿिए खे ॾी फणी असुल शहज़ादी जे हथ में ॾिजईं।
आख़िर गुरड़े जी नानी फड़ी खणी वञी शहज़ादी खे ॾिनी, जंहिं चयसि त आउं का सुञी आहियां छा जो इहा किने जहिड़ी फणी तोखां वापसि वठां। पोइ उहा कुराड़ी गुरड़े वारी सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि। तंहिं ते लाचार शहज़ादी फणी वरिती ऐं ईअं ई कावड़ में अंदरि हली वई। बसि ओचितो खणी इहो फणी ॾिसे त वाह, हिन में त सुहिणा वार पिया आहिनि, ऐं उन्हनि खे ॾिसी उहा ॾाढी ख़ुशि थी। ॿिए ॾींहुं सुबुह जो कुराड़ी वरी फणी वठणु आई त शहज़ादी ख़ुशीअ सां खेसि नई फणी खणी ॾिनी। उन ई ॾींहुं गुरड़े वरी 4 सोना वार विझी मोकिलियसि, ऐं अहिड़ी तरह 3 ॾींहं वरी 8 वार विझी फणी शहज़ादीअ ॾांहुं मोकिलियईं। उते शहज़ादी बि सम्झी वई त हीउ गुरड़ो न पर का ॿी शइ आहे, ऐं पोइ शहज़ादीअ खे परपुट हुनजो नींहुं लॻी वियो। ॾिसो त ॾियारी वञे बदन में लहंदी। पिणसि संदसि ॾाढा इलाज कराया, मगर हीअ मर्ज़ ई को ॿियो हो। आख़िर हिकिड़े ॾींहुं पीउ खे चयईं त बाबा साईं, आउं शादी कंदसि, पर पंहिंजो भातार पाण पसंदि ई कंदसि। तंहिं ते बादशाह पंहिंजी धीअ जी मर्ज़ी मञी पड़ो घुमरायो त शहज़ादी सुभाणे पंहिंजो वर पाण चूंडींदी। तंहिं करे हर लाइक़ु जवान तयारु थी मौलात जे साम्हूं अची बीहे। बसि पोइ त सभु जवान मुछुनि खे दाव ॾेई ॾाढो शौक़ सां मौलात जे साम्हूं सीनो ताणे अची बीठा। उते गुरड़े बि नानीअ खे चयो त नानी, अॼु आउं बि उहो मज़ो ॾिसणु वेंदुसि। नेठि गुरड़ो बि उते आयो ऐं सभिनी खां परे हिकु गिंद जी दड़ीअ ते अची बीही रहियो। शहज़ादीअ जी दड़ीअ खां सभिनी खे ॾिसी ऐं जांची पंहिंजे बानीअ खे हुकुम कयो त हीउ हार खणी गिंद ते बीठल गुरड़े गाबार खे वञी पाराए। बानीअ भला हुकुम जी बंदी तंहिं लाचार ईअं कयो, जंहिं ते सभु हैरान थी विया ऐं सभिनी चयो त बानी भली आहे ऐं शहज़ादी खां ॿीहर पुछियो वञे। आख़िर ॿीहर बानी वञी पुछियो त खेसि वरी बि हुकुम मिलियो त वञी गुरड़े खे हार पाराए। बानीअ वरी बि वञी गुरड़े खे हार ॻिचीअ में विधो। उते वरी बि हर कंहिं चयो त बानी भुली आहे। नेठि जॾहिं 3 भेरो बि गुरड़े जी ॻिचीअ में अची बानी हार विधो, तॾहिं सभु थू थू कंदा टिड़ी पकड़ी विया। वॾी ॻाल्हि त बादशाह खे बि ॾाढा खार लॻा। बादशाह ॿी का वाह न ॾिसी लाचार हुननि जी शादी कराई, पर हुकुम कयईं त हिननि खे नए घोड़नि जी कड़ में छॾियो त भली उते रहनि। पोइ गुरड़ो ऐं शहज़ादी लाचार उते घोड़नि जी कड़ में रहणु लॻा। शहज़ादी उते ॾाढी तंग थी ऐं नेठि गुरड़े खे चयईं त तूं गुरड़ो त न आहीं, आख़िर केतिरा ॾींहं हिन कड़ में पिया किना थींदासीं। हाणे पंहिंजी असली सूरत में अचु त हयातीअ जा ॾींहं हली किथे सुख सां गुज़ारियूं। पोइ गुरड़े शहज़ादी जे चवण ते वठी जो उहो पंहिंजो लीलूं लीलूं थियल गप जहिड़ो मेरो लिबास लाथो त हिकिड़ो सिज जहिड़ो सुहिणो शहज़ादो थी पियो। शहज़ादीअ हुनखे संदसि असली सूरत में हीअं जो ॾिठोसि, निहाल थी वई। पोइ बादशाह खे अमीरनि वज़ीरनि समेत घुराए पंहिंजो सोननि वारो सुहिणो शहज़ादो ॾेखारियईं। सभु हैरान थी विया ऐं जॾहिं खेनि ख़बर पई त हीउ अहिड़ो भाग वारो ऐं सुहिणो शहज़ादो आहे त ॾाढा ख़ुशि थिया। वरी नए सिर धूमधाम सां शादी कराए आणे शाही मौलात में खेनि विहारियऊं। गुरड़े गाबार जी पोड़ी नानी त ॾींहों ॾींहुं नचण सां हायूं करे छॾियूं। आउं बि उन ॾींहुं उते हुअसि ऐं टकनि जा थाल घोरे सरगस में पियो उछलायूं। तिन मां हिकिड़ो टको मूंखे बि लधो, जेको हाणे हिन गंजड़े फतूअ खे ॾिनो, पर उहो हुन खपाए छॾियो।